अज बाज़ार में तमाम घणी रशी है, मुझे माल ख़त्म थी। बाज़ार में दिखारिया ही मुझी नंढी दिया अनम वेठी आई घर बाज़ार दिखारिया। ये अरबा बाज़ार गुलशन फेज़ 2 में मुझे माल बिल्कुल फिनिश। सिर्फ ही बे पिया 3-4 किलो जो माना समझो मां 7 बजे ताईं फारिग। ही मुझे आड़ो बीठो आहे रुस्तम भाई, शमन भाई, वो आमिर भाई, माल पिया दोस्तन जा। 17 टापा आया ना तो घना 14-15 टापा आया। माल रात ताईं ख़त्म थींदो इंशाल्लाह। वाह 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 वाह। ये रुस्तम भाई गोपांग साहब ऐं भाउ शमन तव्हां पाण शमन भी गोपांग है। भाउ जो आवाज़ तमामु ज़बरदस्त आहे, इहो भी कॾहिं ॿुधाईंदासीं। छोटू थेली थो खपाए। करे त मुंहिंजी फुटी पे हयाती 7 साल थियो आहे न पातई का जाती। भाउ शमन गोपांग दुआ करे त मुंहिंजी फुटी पे साईं जुमन भी आयो। हयाती। सभिनी जी नज़र में किरी मां पियो हाँ, ये सम्झंदो हाँ मरी मां वियो हाँ। खुश हुजे आबाद हुजे। सभिनी जी नज़र में किरी मां पियो हाँ, ये सम्झंदो हाँ मरी मां वियो हाँ। बेज़ार मोमो पंहिंजे घर जा भाती दुआ करे त मुंहिंजी शमन हुयो गोपांग साहब कंबर जो ना कंबर साईं ये भी टमाटा खपाईंदो आहे। सो तव्हांखे सोचो तो आवाज़ ॿुधायो। ऐं अॼु अरबा बाज़ार आहे ऐं माल मुंहिंजो ख़त्म थी वियो आहे फिनिश। अॼु मुंहिंजी इन्वेस्टी 5600 जी ऐं मुंहिंजी जेकी अॼु रोज़ी थी आहे अलाह जो शुक्र आहे 1300 रुपया कमाया आहिनि। अञा बे पिया सम्झो 1500 थी वेंदा। अरबा बाज़ार मां इहा रोज़ी कई आहे सुबुह खां 9 बजे खां वठी शाम जो सिजल ते ताईं।